अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में अवांखे भलीकार आवां फराशा। सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान चयो आहे त मुल्क जी तारीख़ जो ही फ़ैसिला जो वक़्तु आहे। कानून जी हुक्मरानी लाइ वकीलनि खे ॿीहर रस्तनि ते अचिणो पवंदो। चोरनि खे मढ़े मुल्क जो मुस्तक़बिल ख़तरे में विधो वियो। हक़ीक़ी आज़ादीअ लाइ जहाद करे रहियो आहियां। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख चयो आहे त सिंध में बरसात ऐं ॿोड़ दौरान आयल तबाहीअ में कुझु हथ कुदरती आफ़त ऐं कुझु ख़राब हुक्मरानीअ जो हुयो। चूंडियल नुमाइंदनि खे वोटरनि हथां एहतिसाब जो अहसासु हुजे हा त हीअ हालत न थिए हा। कराची जे सदर वारे इलाइक़े में चीनी डॉक्टर्स जे डेंटल क्लिनिक ते हमले केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार वक़ार खुश्क जो तालुक़ सिंधु देश पीपल्स आर्मीअ सां आहे। जान भी असी हाज़िर हाँ, बल्कि मैं जलसे च कह दिना यकीन करो जिसों इमरान गिरफ्तार कर लगे सी नजायज, मैं घरदे नूं कहता सी मैं कहा मरियम नूं मैं कतल करूंगा। नजायज अगर लीडर नूं अगर गिरफ्तार कर दे। पीटीआई जे कारकुन पारां मरियम नवाज़ खे क़तल करण जी धमकीअ वारी वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में पीटीआई कारकुन चवे थो त जंहिं ॾींहुं इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वेंदो उन ॾींहुं मरियम नवाज़ खे क़तल कंदुसि। रुपए जी क़दर में वाध। पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में 16 अक्टूबर खां घटिताईअ जो इम्कान। पेट्रोल जी क़ीमत में 10 खां 15 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल जी क़ीमत में 2 रुपया फ़ी लीटर घटिताईअ जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। लाहौर हाई कोर्ट घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट मुअत्तिल करे छॾिया। राणा सनाउल्लाह गिरफ़्तारी वारंट खे अदालत में चैलेंज कयो। लाहौर हाई कोर्ट जी रावलपिंडी बेंच घरू वज़ीर जा गिरफ़्तारी वारंट मुअत्तिल करे छॾिया। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ यूट्यूब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।